जियां दादू में बि सकाफ़ती ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे दानिश ख़ुश्क। जी दानिश। अॼु बिल्कुलु पूरी सिंध जियां अॼु दादू में आवाज़ टीवी जे सॾ ते सकाफ़ती ॾिहाड़ो ईद जियां मल्हायो पियो वञे। दादू में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि ऐं माण्हुनि पारां रैलियूं कढियूं वियूं आहिनि। सकाफ़ती वेस पहिरे, टोपी, अजरक ऐं पटका पहिरे अॼु रैलियुनि जी सूरत में दादू वासी सकाफ़ती ईद मल्हाइण जे करे रोडनि ते निकिरी आया आहिनि। हिन वक़्तु रैली में शरीक शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। मां त ईअं चवंदुसि सुहिणी सिंध जी आहे, सिंध वारा जी आहिनि, सिंधी टोपी अजरक वारा जी आहिनि। माशाअल्लाह वॾो जोशो ख़रोश आहे ऐं सॼी सिंध में जेको आहे सो इहो जज़्बो आहे। पर उन सां गॾु असांजे शहर दादूअ में अॼु उन्हनि जे घिटियुनि मां, उन जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेको आहे मुख़्तलिफ़ रैलियूं जेके आहिनि उहे निकिरनि पियूं ऐं उन्हनि में ॿार, ॿुढा, नौजवान सिंधी टोपी ऐं अजरक पाए वॾे पंहिंजे प्यार ऐं पाबो सां नचंदा कुॾंदा। अॼु सिंधी सकाफ़त जो ॾिहाड़ो जोशी ख़रोश सां मल्हायूं पिया। आवाज़ टीवी जे सथ सां गॾिजी मल्हायूं पिया। प्रेस क्लब ते ॾिसी रहिया आहियो त सिंध जेको आहे महिल जरके पई सकाफ़ती लिबासनि सां। नंढड़ा ॿार जेके आहिनि महिल ख़ूबसूरत सकाफ़ती लिबास पहिरे ऐं ख़ूब इंजॉय कनि पिया। असीं आवाज़ टीवी जा शुक्रगुज़ार हूं जो पंहिंजी इलेक्ट्रॉनिक मीडिया जी अख जे ज़रिए सिंध जी सकाफ़त खे पूरी दुनिया में ॾेखारे पई। असां सभई सिंधवासी जेका आहियूं, नंढा थोड़ा पोड़ा थोड़े पक्का ॿार औरतूं सभई असां सां हिन ॾींहं ते गॾु आहिनि। हीउ हिकिड़ो जशन जो ॾींहुं आहे जंहिंखे असां भरपूर नमूने सां ईद जो ॾींहुं करे मल्हायूं था। अॼु बिल्कुलु रैली में शरीक तव्हां शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि अॼु सकाफ़ती वेस वॻा पहिरे ऐं सिंधी टोपी ऐं अजरक जेको शान ऐं मान आहे सिंध जो उहो पहिरे अॼु सकाफ़ती ईद जीअं मल्हाइनि पिया। जी।